ठट्टे का रिपोर्ट कर रहे हैं अकबर दिलवानी ऐवानी साहब ठट्टो में मोहम्मद जुनेद सिद्दीकी इंचार्ज डिस्ट्रिक्ट ठट्टा तक टिकट होल्डर एने 225 जिले ठट्टा मुतहदा कौमी मूवमेंट अशफाक पठान फयाज अहमद महबूब अली बलोच गुलजार हुसैन अब्बासी सतार भाई में वो शोरो भाई ऐवान साहब जे चूंडियल ऑर्गेनाइजर कमेटी से मुलाकात करे मुबारकबाद ॾिनी जंहिंमें सरपरस्त आला नसीर अहमद कुरैशी चीफ ऑर्गेनाइजर अकबर दिलवानी निसार कंदरो हरेश कुमार यारो शाह जुल्फकार अली गगो वफा अकरम अब्बासी मुजाहिद वरे फकीर अली मोहम्मद दर्स अल्ताफ नारे जो ऐवान साहब ठट्टे जे मेंबरन हर एक अयूब दर्स लाला शुएब पठान जाहिद अमीर जोखियो हाजन नोतियार गुलाम मुस्तफ़ा बागरानी के सिंध जी सुखड़ी अजर कजो तोहफो पेश कयो ऐं मोहम्मद जुनेद सिद्दीकी चयो त ऐवान साहब ठट्टो जे साफ़ी ठट्टे जा सुलझियल ऐं सुठा कलमकार आहिनि। मूंखे हिते अची तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे त ऐवान साहब ठट्टो में सभु प्यारा दोस्त आहिनि। ऐवान साहब ठट्टो जे सभिनी दोस्तनि साफ़िन मां इहा उम्मीद आहे त पंहिंजे कलम सां हक़ सच लिखंदा, मज़लूम जो साथ ॾींदा ऐं अवाम जा मसइला हल कराईंदा, मज़लूम माण्हुनि जे ऐवान साहब ताईं आवाज़ बुलंद कंदा, उन्हनि जो साथ ॾींदा।